नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि। जंहिंमां हिकु नायाब कालम क़िबला साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब जिन जी तहरीर मां तव्हां सॼणनि साम्हूं पेश कजे थो। लखनि जा हीरा टकनि में विकाणा, जॾहिं बहारुनि मां खिज़ाऊं ईंदियूं आहिनि, पन छणंदा आहिनि ऐं नवां पन उन्हनि जी जॻहि विलारींदा आहिनि। सर्दियूं गर्मियुनि में तब्दील थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ इहो अहसासु ई ख़तमु थी वेंदो आहे त का तपिश बि हूंदी हुई। ईअं वीचारियूं जवानियूं ऐं मस्तियूं जॾहिं साथ छॾींदियूं आहिनि, पोइ पंहिंजो पाण ते बि एतबार न आहे रहंदो जो असां कॾहिं जवान हुआसीं। ईअं ई घर जा पकल खाधा जॾहिं होटलुनि ते तलाश कजनि त सम्झणु घुरिजे सियाणियूं ऐं घर धनियाणियूं या त रहियूं ई कोन आहिनि या का हार तस्लीम करे वरिती अथनि या पंहिंजो पाण खे सरेंडर हवाले करण में का आफ़ियत सम्झी छॾी अथनि। ईअं उतारनि जी जॻहि जॾहिं होटलुनि ऐं फुटपाथनि वरिती त उहा संजीदगी गुम थी वई। जॾहिं गुफ़्तार ऐं गुफ़्तनि में अणॼातल जुमिलनि जॻहि विलारी त उहा मिठास ऐं चाशनी निकिरी वई। लाइब्रेरियुनि जी जॻहि ते मोबाइली मालूमात हले पई त उस्ताद ऐं किताब कहाणियूं बणिजी विया। जिते वॾनि तजुर्बेगार हथियार फिटा कया, उते अनट्रेंड गैर तरबियत याफ़्ता माफ़िया सरगर्म थी अताई लफ़्ज़ ईजाद थिया। महिनतनि ऐं तवक्कुल जी कमी थी त हर को ग़लति रस्तनि ज़रिए रातो रात अमीर ऐं बादशाह बणिजण जा ख़्वाब लहण लॻो। जिते ॾींहुं सुम्हण ऐं राति रुलण में गुज़रण लॻी, उते ज़हनी सुकून दवाउनि ऐं मंशियात में ॻोल्हणो पियो। लालचनि लखनि जूं बाज़ियूं लोड़े छॾियूं। थोरे मुनाफ़िक़ान जॾहिं आर्टिफिशियल हथरादू ऐं कापी कल्चर मुतारिफ़ थियो, असुल नक़ल जे पोयां लिकी वियो। हर तरफ़ सभु को माहिर ऐं ॼाणू बणिजी वियो। जॾहिं पढ़ण ऐं पतोड़ण खां सवाइ आङूठे जे इशारे सां कापी पेस्ट के तहरीर थी वञे जेका सही पढ़ी बि न हुजे, उन अदीब खां उन लिखणी जे बारे में बि को कंहिं कचहरी में को सुवाल पुछे त हमरा लेट्रिन जे बहाने उथी हलियो वञे। जेकॾहिं लेक्चर रटा हणी ॾिना वञनि ऐं पुछण जी सूरत में जवाबु गोल मोल थियो वञे, ईअं नाकामियूं शोशन में छुपियूं वञनि। वॾियुनि गाॾियुनि जी कतारनि में जाहिल लीडर ऐं शऊरमंद जांचींदे सिज लाहियो छॾीनि ऐं ॿुधण वारा ॻोल्हियो न लभे। जिते अक़ुल ॿुधल अफ़ान जे नुर्गे में हुजे, उते इल्म ऐं अक़ुल लिकी गुजारतूं न ॾियनि त पोइ छा कनि। जिते क़ीमती किताबनि जा वर्क पकोड़नि में इस्तेमालु थियनि, जंहिंखे लिखण वारनि कहिड़ियूं अज़ियतूं खाई पोयनि लाइ इल्म ऐं अक़ुल फ़हम जा दरिया बंदि कया, उन्हनि उहे दरिया सुकाए उन्हनि जी जॻहि ते